मटियारी शहर समेत जिले के खैबर खंडू उडेरोलाल स्टेशन भिटशा न्यू सईदाबाद ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में ऐं ॻोठनि में बरसाति तबाही मचाए छॾी आहे, जंहिं करे इलाइक़ा ॿोॾि जो मंज़र पेश करण लॻा आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां मटियारी मां लाइन ते मौजूदु आहे CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे मटियारी शहर समेत खंडू खैबर उडेरोलाल स्टेशन भिटशा सैदाबाद खंडू शहर समेत सभिनी नंढनि वॾनि शहरनि ॻोठनि में ताज़िल बरसाति तबाही मचाए छॾी आहे, जंहिं करे इलाइक़ा ॿोॾि जो मंज़र पेश करण लॻा आहिनि। पाणी घरनि, मस्जिदुनि, दुकाननि, मज़हबी इबादतगाहुनि में दाख़िल थी रहियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग वारनि जी कारकर्दगी निहायत ख़राब साबित ॾिसण में अची रही आहे। शहरनि ॻोठनि जा रोड, रस्ता, गलियूं, मोहल्ला दरिया जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। शहरी ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आख़िरी ख़बर फाइल थियण ताईं बरसाति जो पाणी काफ़ी हंधनि ते बीठल थियो, जॾहिं त इंतज़ामिया जो को बि अमलदार नज़र न आयो। बरसाति रसण जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। जी महिरबानी फिदा तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।